इंतहाई अहम ब्रेकिंग न्यूज़ पंहिंजे नाज़रीन खे ॿुधाईंदा हलूं। मिठी जी एडिशनल सेशन कोर्ट पारां छाछरे तालके जे ॻोठ मियल बजीर में डिसंबर 2019 में मुतासिर नारी हलीमा बजीर खे लॼा लुट जो निशानो बणाइण वारे वाक़े में मुलवस जवाबदारनि ते ॾोह साबित थियण ते 3 जवाबदारनि खे उमिरि क़ैद ऐं 1 जवाबदार खे फाही जी सज़ा ॿुधाइण जो फ़ैसिलो ॾेई छॾियो आहे। एडिशनल सेशन जज नसीर नूर ख़ान जी अदालत पारां ॻोठ मियल बजीर में डिसंबर 2019 में मुतासिर नारी हलीमा बजीर खे ज़बरदस्ती अगवा करे जंग में लॼा जो निशानो बणाइण वारे केस में नामज़द कयल जवाबदारनि सदाम बजीर, हनीफ़ बजीर ऐं माशूक बजीर खे एडिशनल सेशन जज नसीर नूर ख़ान जी अदालत पारां उमिरि क़ैद जी सज़ा ॿुधाइण जो फ़ैसिलो ॾियण सां गॾोगॾु 50,000 ॾंड जो पिणु फ़ैसिलो ॾिनो आहे। जॾहिं त साॻी केस में हिकु वधीक जवाबदार ग़ुलाम सरवर बजीर खे लॼा लुट जो ॾोह साबित थियण ते अदालत पारां फाही जी सज़ा जो फ़ैसिलो ॿुधायो आहे। अहिड़ो फ़ैसिलो ॿुधाइण खां पोइ ॼाणायल चइनी जवाबदारनि खे सेंट्रल जेल हैदराबाद मोकिलियो वियो आहे। ॿुधायो वञे पियो त डिसंबर 2019 में जवाबदारनि पारां ॼाणायल औरत हलीमा बजीर खे ज़बरदस्ती अगवा करे जंग में वञी मुसलसिल 3 ॾींहंनि ताईं ज़्यादती जो निशानो बणायो, जंहिं बैदि वारसनि पारां छाछरे थाणे ते केस दाख़िल करायो वियो, जंहिंजो फ़ैसिलो अॼु एडिशनल सेशन जज मिठी जी अदालत पारां ॿुधाए जवाबदारनि खे सज़ा ॾिनी वई आहे।